الرسل والصلاة والسلام على سيد الرسل وخاتم الأنبياء أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم صدق الله وصدق رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين बुलंद आवाज़ से प्यारे मोहब्बत दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद कैसी पर सूरत आल इमरान जी हिकिड़ी आयत तव्हांजे साम्हूं तिलावत कई वई आहे। अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह रब्बुल इज़्ज़त हक़ सम्झण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। सम्झण खां बाद अल्लाह ताला तरफ़ इनके अवानीअ सां सभिनीन खे अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन उम्मत के एक आखिरी वसीयत फरमाई। फरमायूं तरक्तु फीकुम अमरैन, ए मुंहिंजा उम्मतियो मान करीब हिन दुनिया खे छॾण वारो आहियां, पर ॿ शयूं तव्हां वटि छॾींदो आहियां। लन तज़िल्लू मा तमस्सक्तुम बिहिमा, जेस ताईं तव्हां उन्हनि ॿिनि शयुनि खे मज़बूती सां पकड़ींदो गुमराह न थींदो।
फरमायूं किताबुल्लाह व सुन्नत रसूल है। हिकु अल्लाह जो किताब कुरान मजीद, ॿियो पंहिंजी सुन्नत ऐं पंहिंजो तरीक़ो तव्हां वटि छॾींदो वञे। अॼु ई असां मुस्लमान पंहिंजे दिलि ते हथ रखी करे कुझु गौर ऐं फिक्र कयूं त असां नबी साईं जे हिन वसीयत ते कहिड़ो अमल कयो आहे। अॼु मुसलमाननि जी हालत इहा आहे जो 70 साल ज़िंदगी थी वई आहे। क़ुरान मजीद जी माना ऐं मतिलब त पंहिंजी जाइ ते, पर मुसलमान खे क़ुरान जा लफ़्ज़ बि ॾाढा नथा अचनि। ऐं साईं जन जी सुन्नत ते असांजो अमल ही आहे जो जंहिंजे मथे ते पटको पातल आहे मुसलमान चवनि था इहो नबी साईं जो दुश्मन। जंहिंजे चेहरे ते दाढ़ी आहे, शाखर खटियल आहे, सलवार बेॾनि खां मथे आहे, खीसे में ॾंद आहे, इहो नबी साईं जो दुश्मन। ये मुसलमान जी ज़ुबान में लफ़्ज़ था निकिरनि। मां तव्हां खां पुछां थो, ये पटको नबी साईं जे महबूब जी निशानी आहे या नबी साईं जे दुश्मन जी निशानी? ये दाढ़ी नबी साईं जे दोस्त जी निशानी आहे या साईं जन जे दुश्मन जी निशानी? सलवार बेॾनि खां मथे करो नबी साईं जे ताबेदार जी निशानी आहे या साईं जन जे दुश्मन जी निशानी? पर अॼु मुसलमान जो चेहरो ॿुधाए थो त दाढ़ी नबी साईं जे दुश्मन जी निशानी। जेकर ये दाढ़ी नबी साईं जे महबूब जी निशानी हुजे हा त हर मुसलमान जे चेहरे ते नबी साईं जी सुन्नत चिमकंदी नज़र अचे। पर अॼु मुसलमान जी सलवार ॿुधाए थी त सलवार खे बेॾनि खां मथे करो या नबी साईं जे दुश्मन जी निशानी। जेकर सलवार बेॾनि खां मथे करो साईं जन जे महबूब जी निशानी हुजे हा त सुन्नत जे तरीक़े ते हर मुसलमान जी सलवार बेॾनि खां मथे। छो त नबी साईं फरमायो, जेको पंहिंजी सलवार या गोॾ खे बेॾनि खां हेठि थो करे, क़यामत जे ॾींहुं रब रहम जी निगाह सां ॾिसे। खीसे में ॾंदड़ रखण इहो नबी साईं जे दुश्मन जी निशानी। साईं जन फरमायो, जेको वुज़ूअ खां पहिरियों ॾंदड़ थो ॾिए, ॾंदड़ ॾेई पोइ वुज़ू करे निमाज़ थो पढ़े, पाण फरमायूं अल्लाह ताला हिननि खे 25 निमाज़नि जो सवाबु। सो जो वाइदो कयो त साईं जन जी सुन्नत ते अमल कंदासीं। ये जेका दाढ़ी आहे भली तोखे मूंखे न वणे, पर अल्लाह खे वणे। असांखे भली हिन जो क़दुरु न हुजे, पर अल्लाह वटि नबी साईं जी सुन्नत जो वॾो क़दुरु। रिवायत मौजूद हिकु दफ़े अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा साईं जन जे साम्हूं वेठी आहे। पाण प्यार ऐं मोहब्बत जे अंदाज़ में अम्मा आयशा खे फरमायूं, हुमैरा अॼु जेकी मुतालबो करणो हुजे मुतालबो कर, जेकी सुवाल करणो हुजे सुवाल कर। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा साईं जन खे अर्ज़ु कयो, साईं मूंखे इजाज़त ॾियो त मां पंहिंजे अबे अबू बकर सिद्दीक़ सां मशवरो कयां त अॼु मां पंहिंजे महबूब खां छा घुरां। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा हज़रत अबू बकर सिद्दीक़ वटि आई आहे। अर्ज़ी करे मुंहिंजा बाज मुंहिंजो महबूब मुंहिंजे मथां ॾाढो महिरबान ऐं शफ़ीक़ थियो आहे। उन
मेहरबानी शफकत जे अंदाज में मुखे फरमायो थन हुमैरा जेकी मुतालबो करणो हुजे मुतालबो कर, जेकी सवाल करणो हुजे सवाल कर। अब्बा आवां ॿुधायो तज मां पंहिंजे महबूब खां छा घुरां? वाह अबू बकर सिद्दीक तुंहिंजी अकुलूं फ़िरासतूं कुर्बान, जेकर जो के दौर जा वालिदैन हुजनि त पंहिंजे न्याणी खे चवनि हा त मुड़िस खां मुतालबो कर त तोखे बंगलो बि अलॻि ठाराइजे, तोखे सोन ऐं चांदी जे ज़ेवरनि सां सिंगारे, भला कपिड़ा ऐं भला लटा तोखे वठी ॾे। पर यादि रखो लाड़काने जा मुसलमानों, हज़रत अबू बकर सिद्दीक पंहिंजे न्याणी खे ईअं कोन चयो त साईं खां सुठे घर जो मुतालबो कर, सोन ऐं चांदी जे ज़ेवरनि जो मुतालबो कर, भलनि कपिड़नि ऐं भलनि लटनि जो मुतालबो कर। न हज़रत अबू बकर सिद्दीक आशा के फरमायो आशा हिकिड़े लिहाज़ सां त तूं मुंहिंजी न्याणी हुई, पर जॾहिं क़ुरान मजीद जो मुतालो थो कयां त तूं बि मुंहिंजी अम्मा आहीं। छो त क़ुरान मजीद में अल्लाह से फरमायो अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम, अल्लाह से फरमायो मुझो नबी मोमिनन के पंहिंजी जान खां, पंहिंजे माल खां, पंहिंजे औलाद खां, पंहिंजे अबे अम्मा खां, हर शइ खां वधीक नबी मोमिनन के प्यारो। मुसलमान जी सब खां वधीक मोहब्बत अल्लाह जे रसूल सां हूंदी आहे। नबी से जो साहबी हज़रत साद बिन अबी वक़ास जॾहिं मुसलमान थियो, उनजी कुरारी अम्मा बुख हड़ताल कई, खाइण भी बंद कई, पीअण भी बंद कई, उस में पान खे ॿधी छॾियईं। हज़रत साद खे चए थी पुट साद माई बुख ई उन ते उस में तड़पी तड़पी मरी वेंदीसीं। सुबह में माण्हू बयारूं ॾींदई, मेणा ताना ॾिनई त अम्मा खे मारे करे नबीअ खे राज़ी वञी कई। मां तोखे हुकुम थी कयां त मोहम्मद जो दीन छॾी करे पंहिंजी आबाई दीन में अच, तॾहिं मरी वेंदीसीं। माण्हू मेणा ॾींदई ताना। 3 ॾींहं 3 रातियूं गुज़री विया। कुराड़ी एॾो ज़िद कयो जो न खाए न पीए, ज़ोरीअ चमचनि सां वात में पाणी विझनि, सरंदी वात बंदि करे छॾियईं। बुख हड़तालूं ॾिठियूं था न, यज़ाना मास्तर बुख हड़तालूं कंदा आहिनि, ज़ोरीअ जूस पियारींदनि तॾहिं बि चवंदा त मरूं तॾहिं बि जूस न थियो। पोइ चोरीअ खे पीअंदा हुजनि, बाक़ी अख़बार वारनि खे ॾेखारींदासीं। हज़रत साद बिन अबी वक़ास पंहिंजी कुराड़ी मां जी भरिसां वेही करे पंहिंजी अम्मा खे चई, ओ मुंहिंजी जीजल मां तो जड़ियूं सो मुंहिंजूं अमड़ियूं बुखई उन ते उस में तड़पंदियूं मरंदियूं रहनि, तॾहिं बि मां पंहिंजे महबूब खे कोन छॾी। मतां तूं सम्झी त मां मरी वेंदसि, नबीअ खे छॾे ईंदो, तो जड़ियूं सौ अमड़ियूं मां पंहिंजे महबूब जे कदमनि तूं कुर्बान कयो। मोहब्बत न अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम, सब खां वधीक प्यारो नबी हूंदो आहे मोमिन खे। हू नबी संजो सहाबी हज़रत अब्दुल्ला बिन हुज़ाफ़ा शाह रूम वटि कैद थी वियो आहे।
शाह रूम चए सो अब्दुल्ला बिन मुज़ाफ़ा तूं ॾाढो सियाणो ॾिसण में थो अची, वॾो होशियार जेकर तूं मोहम्मद जो दीन छॾे करे मोरे दीन में ईंदे मां तोखे पंहिंजी सल्तनत जो ख़ासि वज़ीर बनाईंदुसि। शाह रूम वटि कैद थी वियो आहे। शाह रूम चए सो अब्दुल्ला बिन मुज़ाफ़ा तूं ॾाढो सियाणो ॾिसण में थो अची, वॾो होशियार जेकर तूं मोहम्मद जो दीन छॾे करे मोरे दीन में ईंदे मां तोखे पंहिंजी सल्तनत जो ख़ासि वज़ीर बनाईंदुसि। त हज़रत अब्दुल्ला बिन मुज़ाफ़ा शाह रूम खे चयो, बादशाह मां तुंहिंजी सल्तनत ऐं विज़ारत खे थुक बि न हणां। मां पंहिंजे महबूब जे क़दमनि जे मथां जान क़ुर्बान करण वारो माण्हू। उहे हिननि असांजे पाकिस्तानी जॻह थोरी जो इज़त वञे त वञे, दीन वञे त वञे, गैरत वञे त वञे। मुसलमान भली मरनि त मरनि पर पैसो अचे अमेरिका राज़ी। हीअ असांजो चेचारो वधी ॻाल्हि आहे। अरबाब असांजे तबलीग जमात जो साथी अख़बार में बयान ॾिनई त अल्लाह बि मूंखां राज़ी आहे, अमेरिका बि असां खां राज़ी आहे, अवाम बि राज़ी आहे। ऐं तव्हां लाड़काणे जे स्टाफनि ते, सखर जे स्टाफनि ते, शिकारपुर जे स्टाफनि जे वञो त गार मथां गार पिए थो अवाम हिननि खे ॾे। सॼो अवाम परेशान लॻो पियो आहे। अलाह हिननि खां राज़ी। पैसो खपे पर हू नबी जा साहबी। सुभान। शाह रूम आदर कयो त पाणीअ जी तई तपायो। हिकु पाणीअ जी तई तपाई वई, पाणीअ खे टचकायो वियो। उन खां बाद बादशाह हुकुम कयो त अब्दुल्ला बिन मुज़ाफ़ा जे साथियुनि मां हिकिड़े साथी खे हिन तई में उछलायोसि। हज़रत अब्दुल्ला बिन मुज़ाफ़ा फरमाए थो, मां पंहिंजे अखियुनि सां इहो मंज़र ॾिठुमि। मुंहिंजे साथीअ खे उन पाणी जी टचकंदड़ तई में उछलायो वियो जेको चंद लम्हनि में गोश्त जी टिकी बणिजी। इहो ज़रूरु मसइलो हुअती थींदा रहिया, त नई ॻाल्हि कान्हे। असां पंहिंजे सोने नबी जी ज़िंदगी ते नज़र कयूं। साईं जन जा ॾंद मुबारक उहद जी मैदान में शहीद कया विया। ताइफ जे मैदान में साईं जन जो चेहरो मुबारक ज़ख्मी कयो वियो। नबी साईं जे क़त्ल जे लाइ दारुल नदवा में मंसूबा बनाया विया। नबी साईं खे मके मां ॿाहिरि कढियो वियो। नबी साईं जे पहिरें ख़लीफ़े हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे माण्हू ॾेई ॾेई बेहोश कयो वियो। साईं जन जी ॿिए ख़लीफ़े हज़रत उमर फारूक खे नबी जे मुसल्ले ते शहीद कयो वियो। नबी साईं जे टे ख़लीफ़े हज़रत उस्मान बिन अफ़ान जो खून क़ुरान जे वर्क़नि ते वहायो वियो। साईं जन जे चोथे ख़लीफ़े हज़रत अली मुर्तज़ा खे कूफे जी जामे मस्जिद में निमाज़ जे दौरान शहीद कयो वियो। पैगंबर जे नवासे हज़रत अली साईं जे शहज़ादे अम्मा फातिमा जे लख़्ते जिगर हज़रत हुसैन साईं खे बच्चनि ऐं साथियुनि समेत करबला जी सरज़मीन ते दर्दनाक हालत में शहीद कयो वियो। नबी साईं जे प्यारे चाचे जनाब हज़रत अमीर हमज़ा जा उहद जे मैदान में 11 टुकड़ा कया विया। साईं जन जी सहाबी हज़रत ख़ब्बाब जी खल लाथी वई। नबी साईं जे सहाबी हज़रत बिलाल खे मके जे घिटिन में घेरियो वियो।
पैगंबर जी साहबानी मिस्कीन ऐं गरीब औरत बीबी ज़नीर जूं अखियूं कढियूं हुयूं। नबी जी बी साहबानी कुरारी माई सुमैया के मक्के जे चौक में टुकड़ा टुकड़ा कयो हो। मुझे हज़रत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जो जनाज़ो जेल मां कढियो हो। हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह के कूड़ा लगाया विया। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह के शहर जे चौक में दर्दनाक हालत में मारियो हो। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह ते कुफ्र जी फतवा ॾिनी वई। हज़रत शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह जूं बाहूं ऐं जंगूं दीन जे ख़ातिर भॼियूं वयूं। मुझे सैयद अहमद शहीद शाह इस्माइल शहीद रहमतुल्लाह अलैह के बालाकोट जे पहाड़नि ते ज़िबे कयो हो। ही त अंग्रेज असुल खां वठी असां सां दुश्मनी कई आहे। त अंग्रेज जी औलाद अंग्रेज जी ज़ुर्रियत असां सां कीअं वफ़ा कंदी? ऐं असांखे फ़ख़्रु आहे जीअं असांजी अकादरीन सां मुक़ाबिलो कयो। अल्हम्दुलिल्लाह अॼु बि उलमा देवबंद अंग्रेज जी औलाद सां मुक़ाबिलो कंदा रहनि था। न हिननि जे आॾो झुकिया न विकिया न इंशाअल्लाह क़यामत ताईं हक़ चवण खां मुड़ंदा। असल खां वठी हुननि जो कमु इहो। नबी जे सहाबी खे पाणीअ जी टचकंदड़ तई में उछलायो वियो जेको गोश्त जी टिकी बणिजी वियो। उन खां बाद बादशाह हुकुम कयो त अब्दुल्ला बिन हुज़ाफ़ा खे बि ने पाणीअ जी टचकंदड़ तई में उछलायो। जॾहिं हज़रत अब्दुल्ला बिन हुज़ाफ़ा खे उन पाणी जे टचकंदड़ तई जे वेझो आंदो वियो अखियुनि मां पाणी वही आयुसि। बादशाह आर्डर कयो हाणे बुज़दिल थियो आहे हाणे ॾिनो आहे वापसि कयोसि। वापसि कयोसि। शाह रूम चयोसि अब्दुल्ला हाणे डिॼी थो हाणे रोई थो अञा बि वक़्तु अथई आहे पंहिंजी जान बचाया मोहम्मद जो इस्लाम बचा। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे उन वक़्त में हज़रत अब्दुल्ला बिन हुज़ाफ़ा जेके शाह रूम खे लफ़्ज़ चया सो हुन जे पाणी जे लिखण जे क़ाबिल। हज़रत अब्दुल्ला शाह रूम खे चयो बादशाह मता तूं सम्झी त मां मौत खां डिॼी करे रहां थो। असांखे त अल्लाह जे रस्ते में मौत एॾो प्यारो आहे एतिरो तव्हांखे शराब बि महबूब ऐं प्यारो न आहे। मां रोआं इन जे करे थो जो अल्लाह मूंखे हिकिड़ी जान ॾिनी आहे जेका जल्दी में ख़तम थी वेंदी। काश जो जेतिरा मुंहिंजे जिस्म ते वार आहिनि एतिरियूं रब मूंखे जानियूं ॾे हा त मां नंबरवार पंहिंजे महबूब जे क़दमनि तूं क़ुर्बान कंदो रहां। मोहब्बत इनखे चइबो, इश्क इनखे चइबो। इन जे करे क़ुरान मजीद में अल्लाह से फरमायो कुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम व इख्वानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अम्वालुन इक़्तरफ़्तुमूहा व तिजारतन तख़शौन कसादहा व मसाकिन तर्ज़ौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही व जिहादिन फी सबीलिही फतरब्बसू हत्ता यातियल्लाहु बिअम्रिही। अल्लाह से फरमायो मुंहिंजा सुहिणा नबी पंहिंजी उम्मत खे चओ त जेकॾहिं तव्हांजा अबू अम्मा तव्हांजा तव्हांजूं घरवारियूं तव्हांजो माल तव्हांजी मिल्कियत तव्हांजा बंगला तव्हांजूं मालातूं तव्हांजी तिजारत ऐं वापार अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खां वधीक तव्हांखे महबूब आहिनि पोइ ख़ुदा जे अज़ाब जो इंतज़ार करियो। अल्लाह
जो अज़ाब आसमान खां कोन ईंदो, ज़मीन में अल्लाह जो अज़ाब कोन ईंदो। जेकर मुसलमाननि जी दुनिया दौलत सां, माल मिल्कियत सां, औलाद सां, बेअमा सां, घरवारनि सां, बंगलनि ऐं मालातनि सां मोहब्बत थी वई, अल्लाह से फरमायो पोइ मां ख़ुदा जो अज़ाब इन सूरत में ईंदो जो यहूदियुनि नसारनि जे हथों मोचड़ा खाईंदो। जंहिंजो मुसलमान असां खाऊं। साईं ने फरमायो आरो ज़मानो मुसलमाननि जे मथां ईंदो, आरो ज़मानो मुसलमाननि जे मथां ईंदो जो जीअं भत जे प्याले ते माण्हुनि खे दावत ॾिबी आहे, इएं काफ़िर यहूदी नसारा हिंदू बागड़ी भील कोली वाणिया हिक ॿिए खे सॾ कंदा त अचो त हली मुसलमाननि खे मारियूं, हिक ॿिए खे दावत ॾींदा हलो त मुसलमाननि खे मारियूं। सहाबा कयो साईं असां उन वक़्त में थोरा हूंदासीं छा? नबी साईं फरमायो तव्हां हूंदव घणा, पर मुसलमाननि में वहन जी बीमारी अची वेंदी। साहबाद कयो मलवान या रसूल अल्लाह, साईं वहन छा आहे? पाण फरमायो हुब्बु दुनिया व कराहियतुल मौत, दुनिया सां मोहब्बत थी वेंदी, मौत खां नफ़रत थी वेंदी। जॾहिं मुसलमाननि जी दुनिया सां मोहब्बत थी वञे, मौत खां नफ़रत थी वञे, पोइ उन वक़्त में काफ़िर यहूदी नसारा हिक ॿिए खे दावत ॾींदा त हलो त हली मुसलमाननि खे मारियूं। जीअं जो अमेरिका सभिनि खे दावत थोरी काफ़िर, हाणे फलाणे मुल्क ते हमलो करणो, हाणे फलाणे मुल्क ते हमलो, ईअं मुसलमान खे था मारियूं। नारे तकबीर, अमेरिका ते डॉक्टर साहब जन अची रहिया आहिनि त हाणे नारे जो जवाब नथा ॾियो त पोइ कीअं वेंदो त नारे तकबीर, अमेरिका ते, बर्तानिया ते, यूरोप ते, नारे तकबीर। हू नबी साईं जो सहाबी हज़रत खुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हु मक्के जे चौक में हज़रत खुबैब खे फांसीअ जे फंदे ते विहारियो वियो। सरदारनि चयो सो खुबैब अञा बि वक़्त अथई या पंहिंजी जान बचा या मोहम्मद जो इस्लाम बचा। हज़रत खुबैब फरमायो ही त हिकिड़ी जान आहे, 100 जानूं रब मूंखे ॾे त मां पंहिंजे महबूब जे क़दमनि तां क़ुर्बान कयां। फांसीअ जी तख़्ते ते वेठो, सभु मके जा माण्हू नंढा वॾा जवान कुराड़ा मर्द औरतूं सब बीठा। पछाड़ी में सरदारनि एतिरो चयुसि खुबैब ॿियो कुझु नथो करे, सिर्फ़ ज़ुबान सां इहे लफ़्ज़ चओ त जंहिं जाइ ते मां बीठो आहियां इन जाइ ते मुंहिंजो नबी हुजे तॾहिं बि तोखे माफ़ी ॾेई छॾियूं। त हज़रत खुबैब जे अखियुनि मां जज़्बात में पाणी वही आयो। चई हाणे ज़ालिमो तव्हां चओ छा था त मुंहिंजी जाइ ते मुंहिंजो नबी हुजे? ही त हिकिड़ी जान मां 100 जानूं क़ुर्बान कयां, पर मां त एतिरो बि न चाहींदुसि त मुंहिंजे महबूब जे पेर मुबारक में को कंडो लॻे। मोहब्बत इन खे अॼोके दौर में वारी माण्हू चवनि था त इहे बेवफ़ा। मां तव्हां खां पुछां त बेवफ़ा? हू हज़रत मुसअब रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी साईं जो सहाबी जेको मक्के जे अमीर तरीन खानदान मां हो, रोज़ानो बगो मटाईंदो हो। परवेज़ ऐं बुश जो पुट बि एॾो दादलो कोन्हे को जेतिरो मुसअब पंहिंजी पीउ ऐं मां जो दादलो हो। दुनिया जो कीमती अत्र लॻाईंदो हो। जॾहिं मुसअब पंहिंजे लटनि खे अत्र लॻाए करे मके जे घिटियुनि मां घुमंदो हो त सॼियूं घिटियूं खुशबूदार बणिजी वेंदियूं। रात जो हज़रत मुसअब सुम्हंदो हो त हिकिड़ी बानी सॼे पासे ॾांहुं ॿी
बीबानी खपे पासे ॾों बीठी हूंदी ही एॾो पंहिंजे पीउ ऐं माउ जो दादलो हुयो त राति जो असांजो पुटु जेकॾहिं उथे का कम जो हुकुम करे त उन जे तामील में देरि न थिए। इहो मुसब जॾहिं मुस्लमान थियो घर मां कढियो हुयुसि जेको रोज़ानो वॻो मटाईंदो हुयो सभु वॻा उन खां खसिया पर पछाड़ीअ में जेको बदन ते वॻो पातल हुयुसि उहो बि माइटनि लारायुसि। पंहिंजे बदन ते गूंग वेड़े करे नबी साईं वटि आयो। सचो सुभाणे मता तव्हांजो असांजी कुर्बानी। बदन ते गूंग वेड़े करे नबी साईं जे कचहरी में अची वेठो। जॾहिं साईं जन जी नज़र हज़रत मुसब ते पई साईं जन जी अखियुनि मां पाणी वही आयो। पाण हज़रत मुसब खे भाकुर पाए करे फरमायो पुट मुसब तूं रोज़ानो वॻो मटाईंदे दुनिया जो कीमती अत्र लॻाईंदे हैं अॼु तुंहिंजे बदन ते गूंग वेड़ी पई आहे सा बि नई कान्हे चतियूं लॻल आहिनि। छा तूं इन हाल में पंहिंजे अल्लाह में वेही आयो? चई सही ही त मां बाबे खे चमाट आई आहियां पर जेकर उन वक़्त में हथ में तरार हुजे हा त बाबे खे क़त्ल कयां हा छो त तव्हांखे पियो ॻाल्हाए। इन्हनि खे बेवफ़ा ला तजिदु क़ौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर युआतून मन हाद्दल्लाह व रसूलहु वलौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम। कुरान तो फरमा जहिड़ी वफ़ादारी मुहम्मद जे सहाबा मुहम्मद सां कई अहिड़ी कंहिं बि पंहिंजे अॻुवान सां वफ़ादारी कान्हे। असां जॻह तो रही आहे जो जलसन में नारा हणंदाऊं कदम गाओ हम तुम्हारे साथ हैं। अॻुवान ईंदो काइद ईंदो लीडर ईंदो तो उथी बीहंदासीं नारा नथो नारा। पर जंहिंमहिल कुर्बानी जो वारो ईंदो त कारी कोठी में बंद जिथे न वॾेरो न रईस न सरदार उते कारी कोठी में बंद थी करे उते भी असां इस्लाम खे वोट न ॾिनोसीं उते भी कुफर खे वोट ॾेई आयासीं। इहे असां हू ईअं थोरे अबू बकर सिद्दीक चए पियो हुब्बिबा इलैया मिन दुनियाकुम सलास। अबू बकर सिद्दीक फरमायो मूंखे दुनिया में वणंदी टे शयूं थियूं। माल मुंहिंजो हुजे लुटाईंदड़ मोहम्मद हुजे न्याणी मुंहिंजी हुजे घोट मोहम्मद हुजे अखियूं मुंहिंजूं हुजनि चहिरो मोहम्मद जो। पियो राति ॾींहुं पंहिंजे महबूब खे ॾिसां। ताजे करे त नबी से फरमायो रहिमल्लाहु अबा बकरिन ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे कुरारे अबू बकर ते रहम कजां। ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे कुरारे अबू बकर ते रहम कजां जंहिं पंहिंजी नौजवान कुंवारी न्याणी मां मोहम्मद खे परवाए ॾिनी जंहिं मूंखे कुल्हे ते खणी करे गारे सौर ताईं पहुचायो जंहिं मुंहिंजे कदमनि जे मथां सभु कुझु कुर्बान कयो। या अल्लाह मां 1.25 लख सहाबा जा थोरा लाथा पर इन कुरारे अबू बकर जा थोरा मां कोन लाहे सघियसि। क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे पारां अबू बकर जा थोरा तूं लाहे। वॾी कुर्बानी अबू बकर गारे सौर घणो मथे 5000 फुट मथे। असांजा जूठा जवान उहे भी बीठा हूंदा
वींदासीं त ॿ टे पोतरूं खणी सायूं पटे वञूं ते पहुचंदासीं। परवानेवा अबू बकर सिद्दीक़ तुंहिंजे ईमान ऐं जुरत खे सलाम जो नबूवत जो बार कुल्हे ते खणी करे हिकिड़ी साईअ में वञी गार ते पहुतो ई लोॾो ई न आयो। हिजरत वारी रात हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी वॾी न्याणी बीबी अस्मा सुबुह ऐं शाम मानी पचाए करे उते थी पहुचाए। सचो सुभान। अबू बकर सिद्दीक़ जो पुट सॼो ॾींहुं काफ़िरनि जी सीआईडी करे करे रिपोर्टूं नबी साईं खे उते थो पहुचाए। अबू बकर सिद्दीक़ जो गुलाम सुबुह ऐं शाम बकरियुनि जो खीर ॾुही करे उते थो पहुचाए। हिजरत वारी रात अबू बकर सिद्दीक़ जूं न्याणियूं अबू बकर सिद्दीक़ जा पुट अबू बकर सिद्दीक़ जा गुलाम अबू बकर सिद्दीक़ पाण सभु नबी जी ख़िदमत में। इन जे करे नबी साईं फरमायो मां सभिनीनि जा थोरा लाथा पर अबू बकर जा थोरा मां कोन लाहे सघियुसि। क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे पारों अल्लाह लाहे। इहो ई चवंदा त ज़ोरीअ वियो नबी साईं वठी कोन पिया वञनि ज़ोरीअ नबी साईं सां हली ते बि ज़ोरीअ वियो नबी साईं जे रोज़े में बि ज़ोरीअ सुतो। पोइ अबू बकर सिद्दीक़ जन्नत में बि ज़ोरीअ हलियो ईंदो। तूं मरण घड़ी ताईं पियो मोह ई मथो पिटी दे। ऐं हू त जन्नत में पहुता। والسابقون الأولون من المهاجرين والأنصار अल्लाह से फरमायो मुंहिंजा महबूब जेके बि तुंहिंजा सहाबी मके ऐं मदीने वारा मुहाजिर ऐं अंसार मां अल्लाह उन्हनि खां राज़ी उहे मूंखां राज़ी। सभु नबी साईं जा सभु सहाबी जन्नत सभु सहाबी जन्नत। दुनिया में कोई इहा दावा नथो करे सघे त अल्लाह असां खां राज़ी आहे पर नबी साईं जा सभु सहाबी क़ुरान मजीद जी आयत पढ़ी दावा करे सघनि था त अल्लाह असां खां राज़ी। दुआ कयो अल्लाह असांखे हिन जो अदब नसीब। नबी साईं जे सहाबा जी जीअं नबी साईं सां मुहबत हुई त वरी नबी साईं जी बि मुहबत हुई आहे न। नबी साईं जो वरी एॾो प्यार हिकिड़ो नबी साईं जो साहबी हो बहराड़ी जो पोइ जॾहिं बि अचे नबी साईं वटि त कान का शइ बहराड़ीअ जी खयूं अचे। हीअ बहराड़ी में थींदी आहे जेका शइ हिंदाड़ा थींदा गिदरा थींदा मौसम में जेका हुनजी मौसम हुजे ॿेड़ो हुजे उहो खणी अचे। नबी साईं वटि ख़ाली न अचे न मालूम थियो त मुर्शिद वटि वञिजे त ख़ाली न कान का शइ हुते ॾेई अचे। हू बि कान का शइ वठी जेकॾहिं ॿी शइ का ॻोठ में न हुजेसि त पछाड़ी में शहर मां ओधर ते बि शइ वठी अचे। वरी ॿिए ॾींहं ते नबी साईं खे चएसि कल्ह मां फलाणी शइ तव्हांजे लाइ आंदमि पर ओधर ते वठी आयो आहियां पैसा सोचो सुभान। नबी साईं मुस्कुराए करे फरमाए पुट मां तोखे चयो त कोन त मुंहिंजे लाइ शइ वठी आहे। चई मुंहिंजी दिलि चयो त मां साईं वटि ख़ाली हथ कीअं वञा कर्ज़ ते वठी आयो। साईं जन ॾाढो ख़ुशि थींदा हज़रत बिलाल खे फरमाईंदा पुट बिलाल हिनखे पैसा ॾे त हू कर्ज़ ॾे। हिकु दफ़ो नबी साईं जो सहाबी मदीने जी बाज़ार में होको पियो ॾे या दलाल होको ॾींदा का शइ आंदे होको मिली नबी साईं आया पोयों छपी छपी अचे साईं जन पंहिंजा हथ मुबारक उनजे अखियुनि ते रखिया। सचो सुभान कहिड़ी मुहबत हुई केॾो प्यार हो। ॾाढी उन छॾाइण जी कोशिशि कई पर नबी साईं न छॾियुसि। जन महिल तंग थी पियो साईं जन जो हथ कढियुसि अञा जो पोइ ते नज़र करे त साईं वेठो आहे त यकदमि पंहिंजो पाण खणी साईं जन जे झोलीअ में सटियईं। नबी साईं जे भाकुर में अची वियो
साईं जन ने साहबी के भाकुर पाए कर फरमायो, ओ मदीने वारो के राजे को मुखों ही गुलाम खरीद कर। साहबी रोई दिनों से मां गरीब मां मिस्कीन मां सादरो मुझू अखियूं नंढड़ियूं वार घुंडीदार चपड़ा थलड़ा मुखे तो मुफ्त में भी केर खरीद करण जे लाइ तैयार कोन्हे। मुझी कड़ी कीमत आ। नबी साईं भाकुर पाए करे फरमायस, पुट भली दुनिया वारनि वटि तुंहिंजी कीमत न हुजे पर अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल वटि तुंहिंजी वॾी कीमत। नबी साईं करे एॾा अल्लाह खे वरी अञा वधीक पिया। सचो सुभान। ओ नबी साईं वटि मदीने में सरदार आया। वो साईं जन खे चयो, तेने बिलाल के सुहैब के सलमान के उथार त पोइ असां तुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदासीं। नबी साईं जा शफ़ीक़ आहे। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम। अल्लाह से फरमायो, मुसलमानों मां रब जो तव्हांजे मथां वॾो थोरो आहे जो अहिड़ो रसूल ऐं नबी मां तव्हांखे ॾिनो आहे जंहिंजी एॾी तव्हां सां मुहबत आहे जो तव्हांखे तकलीफ़ थी पहुचे त नबी जी दिलि जुड़े थी त उम्मत खे तकलीफ़ छो पहुती। लअल्लक बाखिउन नफ्सक अल्ला यकूनू मोमिनीन। रोल पिया नबी साईं दारू कथा रात जो रात उम्मत जो अल्लाह से के भी चवणो पियो, मुंहिंजा सोना नबी हरू भरू एतिरो छो थो रोई, पंहिंजी जान जोखे में छो थो विझी, पाण खे तकलीफ़ छो थो ॾी हिननि जे ईमान न आणण जे करे। साईं जन खे राति ॾींहुं इहो फिक्र हूंदो, मुंहिंजी उम्मत जा जवान, मुंहिंजी उम्मत जा कुराड़ा, मुंहिंजी उम्मत जूं मायूं, मुंहिंजी उम्मत जा मर्द, मुंहिंजी उम्मत जा गरीब, मुंहिंजी उम्मत जा अमीर सभु जहन्नम खां बची वञे। राति ॾींहुं फिक्र इहो। साईं जन दिल में इरादो फरमायो, बिलाल त हूं ई मुंहिंजो आहे, वाइरे ई न ॾियार, मां तव्हांजे ॾियारे तव्हांजे। साईं डॉक्टर साहब ईंदो छा? साईं जन फरमायो, बिलाल त हूं ई मुंहिंजो आहे, सुहैब त हूं ई मुंहिंजो आहे, सलमान त हूं ई मुंहिंजो आहे। जेकर ई अमीर रईस सरदार मुसलमान थी पवंदा, इस्लाम खे ताक़त थी पवंदी, मुसलमाननि खे ग़लबो थी पवंदो। साईं जन दिल में इरादो फरमायो त मां हिननि खे उथारे करे अमीरनि खे विहारां। अल्लाह साईं जिब्रील खे हुकुम कयो, जिब्रील जी रब्बी जलील वञ मुंहिंजे सुहिणे नबी खे चओ, वला ततरुदिल लज़ीन यदऊन रब्बहुम बिलग़दाति वल्लशी। ओ मुंहिंजा सुहिणा नबी, तुंहिंजी मर्ज़ी आहे त मां बिलाल, सुहैब ऐं सलमान, अमार खे उथारे करे हिननि अमीरनि खे विहारियां, पर मां रब तोखे इन जी इजाज़त ई कोन थो ॾियां। न उथारजा बिलाल खे, सुहैब ऐं सलमान खे। ये अमीर ये रईस ये सरदार ये खान, लात ऐं उज़्ज़ा जा पुजारी थई, दुनिया दौलत जा पुजारी थई। ये तुंहिंजा मुरीद रात ॾींहुं मूंखे था यादि पिया कनि। साईं जन इरादो फरमायो, चङो भला मां उथी वञा, वञी ॿी जाते हिननि खे वाइस कयां। अल्लाह से के इहा ॻाल्हि बि पसंदि न आई। अल्लाह से फरमायो, वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलग़दाति वल्लशी। ओ मुंहिंजा महबूब, तोखे हिननि पंहिंजे मुरीदनि ग़रीबनि साहबनि जे उथारण जी त इजाज़त न आहे, पर तोखे बि उथण जी इजाज़त न आहे। तोखे बि इन्हनि सां गॾु वेहणो आहे। साईं फरमायो, चऊं भला हिननि खे हिन पासे हेॾो विहारिया, हिननि अमीर रईसनि खे हेॾो विहारिया, पर वाइद ऐं तबलीग में तवजो ऐं ध्यानु हेॾे हुजे। अल्लाह साईं खे इहा ॻाल्हि बि गवारा न लॻी
अल्लाह से फरमायो वला तादु आइना, ओ मुझा सुना नबी इन्हनि गरीब साहबा के उथारण जी भी तोखे इजाजत ना है, तोखे भी उथण जी इजाजत ना है। पर तबलीग में वाइज़ में तुझो तवज्जो ऐं ध्यान हिननि ॾों हटी करे अमीरनि ॾे थे मां ख़ुदा इन जी भी तोखे इजाजत नथो ॾियां। तुझूं अखियूं हुजनि त बिलाल ॾे हुजनि, तुझा निमारा नेड़ हुजनि त सुहैब ऐं सलमान ॾे हुजनि, तुझो चेहरो हुजे त अबू बकर ऐं उमर ॾे हुजे। सोना मां तो तुझे इन्हनि साहबनि जे दिलि खे ॼाणा, एॾी इन्हनि जी तोसां मोहबत है जो जॾहिं तूं इन्हनि ॾे नज़र खणी निहारींदो त इन्हनि जी बुख बि लही थी वञे, उन बि लही थी वञे त साहनि जा सदमा लॻे बि ख़तम थी अहिड़ी वञी सही ज़माने त बहरहाल माज़ पे कर सही जवाब घुरो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजी न्याणी अम्मा आशा खे फरमायो, आशा हिकिड़े लिहाज़ सां त तूं मुंहिंजी न्याणी, पर जॾहिं क़ुरान मजीद जो मुतालियो थो कयां त तूं बि मुंहिंजी अम्मा ही। छो तो कुरान मजीद में अल्लाह से फरमायो व अज़वाजुहु उम्महातुहुम, अल्लाह से फरमायो नबी जूं घरवारियूं मोमिननि जूं माइरूं हन, मोमिननि जूं जेको मोमिन आहे उन जी आशा अम्मा आहे, बाक़ी जेको मलंग आहे उन जी अम्मा आशा अम्मा आहे। इन्हनि मलंगनि ऐं चर्चनि ऐं भगोरनि खे कोई हक़ न आहे जो पाण खे मोमिन सॾाइनि। ऐं मां पंहिंजे सुन्ननि खे ख़बरदार थो कयां, मतां का मलंग ऐं मलंगियाणीअ खे मोमिन ऐं मोमिनियाणी जो लक़ब ॾियो। इन्हनि खे कोई हक़ न आहे जो पाण खे मोमिन सॾाइनि। क़ुरान तो फरमाए मोमिन उहो आहे जेको नबी जे घरवारनि खे पंहिंजी अम्मा सम्झे। अम्मा वांगुरु हुननि जो अदब एतिराम। मूंखे इहा ॾुख सां ॻाल्हि चवणी थी, बेमार ऐं शिकारपुर जे पासे ॾे विझो, सरदारनि जो ॻोठ, उन ॻोठ में सरदारनि जे घर में कुतियुनि ऐं ॿिलियुनि ते नबी साईं जे बीबियुनि जा नाला रखिया विया आहिनि। इहा ॻाल्हि पाकिस्तान सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जंहिंखे नबी से फरमायो अंत ज़ौजती फी दुनिया वल आखिरा, आशा तूं दुनिया में भी मुंहिंजी घरवारी, आखिरत में भी तूं मुंहिंजी घरवारी। क़यामत जो ॾींहुं थींदो, अम्मा आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला नबी से जे दामन खे पकड़ी करे दाह ॾींदी, ओ मुंहिंजा महबूब मां 9 साल तुंहिंजे बिस्तरे ते गुज़ारनि, जंहिं चादर में तूं हूंदे मां भी उन चादर में हूंदी हुअसि। सोना जॾहिं मां तुंहिंजे बिस्तरे ते हूंदी हुअसि त जिब्रील ख़ुदा जा सलाम खणी ईंदो हो। सोना जॾहिं मां तुंहिंजे बिस्तरे ते हूंदी हुअसि त जिब्रील ख़ुदा जो क़ुरान खणी ईंदो हो। मुंहिंजा महबूब जिथों मां खाईंदी हुअसि उतो तूं खाईंदे हैं, जिथों मां पीअंदी हुअसि उतो तूं पीअंदे हैं। एक दफ़े अम्मा आशा सिद्दीक़ा जे हथ में पानी जो प्यालो हो, अम्मा आशा पानी पी पिए, पाण फरमायो हुमैरा सॼो पानी न पीजा, कुझु मां मोहम्मद खे भी बचाए ॾीजां। दुनिया नबी जे ओभर जी लाइ सिके थी, पर अॼु नबीअनि जो सरदार सिद्दीक़ जे न्याणी को मुतालबो थो करे त ओभर बचाए ॾीजां। अञा न सम्झे। अम्मा आशा सिद्दीक़ा साईं जन खे पानी जो प्यालो ॾिनो, नबी सां उहो प्यालो हथ में रखी करे फरमायो आशा हाणे उहा जा मूंखे ॾेखार, जा त तुंहिंजा चपड़ा लॻा त मां मोहम्मद भी पंहिंजा चपड़ा उन जा ते रखी करे पाणी पिया।
ता त क़यामत जे दीवार ते सिद्दीक़ जे घराणे जे दुश्मन खे पतो पए त मोहम्मद जो सिद्दीक़ जे न्याणी सां छा प्यार। सोना जिथों मां खाईंदी हुअसि उतों तूं खाईंदे हैं, जिथों मां पींदी हुअसि उतों तूं पींदे हैं। जेको मुंहिंजो कमरो हो तो उनखे पंहिंजो रोज़ो बनायो, तूं पंहिंजी ज़िंदगी जा आख़िरी पसाह मुंहिंजे हंज में पूरा कया। तो पाण फरमायो आशा तूं दुनिया आख़िरत में मुंहिंजी घरवारी। सोना हर मुर्स खे पंहिंजी इज़त प्यारी हूंदी आहे। मां आशा तो मोहम्मद जी इज़त आहियां, पर हिननि ज़ालिमनि तुंहिंजे जुदाई खां पोइ मूंखे मुनाफ़िक़ चयो, मुंहिंजा नाला कुतनि ॿिलियुनि ते रखिया। यादि रखो लाड़काणे जा मुसलमानो, जेकॾहिं अम्मा आशा सिद्दीक़ा जे दांह ते कंहिंखे मोहम्मद पकड़ियो त न अली जान छॾाए सघंदो, न हसन ऐं हुसैन जान छॾाए। अली साईं सां मोहब्बत, हसन ऐं हुसैन सां मोहब्बत, वरी उन्हनि जी अम्मा खां नफ़रत। एक दफ़े अम्मा फातिमा ऐं अम्मा आशा सिद्दीक़ा जो मुनाज़रो थियो। अम्मा फातिमा फरमायो, जीजी आशा मुंहिंजे पीउ जहिड़ो तुंहिंजो पीउ कोन थींदो। सभु चओ सुभान अल्लाह। असांजूं अखियूं ठरनि, असांजी दिलि बाग बाग। अम्मा आशा फरमायो, पुट फातिमा वाकई मुंहिंजे पीउ अबू बकर जहिड़ा हज़ारे अबू बकर तुंहिंजे पीउ मोहम्मद जे कदमनि तो मां कुर्बान कयां, पर पुट फातिमा मुंहिंजे मुड़ुस जहिड़ो तुंहिंजो मुड़ुस कोन थींदी। अम्मा आशा फरमायो, पुट फातिमा तुंहिंजे बाबे मुस्तफ़ा पाण फरमायो त क़यामत जे ॾींहुं हर घरवारी पंहिंजे मुड़ुस सां गॾु जन्नत में वेंदी। क़यामत जो ॾींहुं थींदो, तुंहिंजा हथ हूंदा अली जी दामन हूंदी, तूं अली जे दामन खे पकड़े करे जन्नत में वेंदीअ। पर क़यामत जे ॾींहुं मुंहिंजा हथ हूंदा मोहम्मद जी झोली हूंदी, मां मोहम्मद जी दामन खे पकड़े करे जन्नत में वेंदी। फबकत अम्मा फातिमा रोई ॾिनी, रिवायत में अचे रोई ॾिनी, चई मां तुंहिंजे बख़्तनि सां कीअं मुक़ाबिलो। तुंहिंजे मुंहिंजे घरवारी जो इंतिखाब पीउ ऐं मां कंदा आहिनि, चाचा ऐं मामा कंदा आहिनि, पर नबी साईं जी बीबियुनि जो इंतिखाब अल्लाह पाण कयो। जीअं नबी साईं खे अल्लाह चूंडियो आहे त नबी साईं जूं बीबियूं बि अल्लाह चूंडियूं, त नबी साईं जा सहाबी बि अल्लाह चूंडिया। ऐं असांजो इंतिखाब ग़लति थी सघे थो, अल्लाह जो इंतिखाब कॾहिं बि ग़लति न थी। त हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे न्याणी अम्मा आशा खे फरमा, आशा नबी साईं खां मुतालबो कर त मेराज वारी राति तव्हांजी अल्लाह सां मुलाक़ात थी। जॾहिं मेराज तूं वापसि आयो त कुझु ॻाल्हियूं तव्हां असांखे ॿुधायूं, पर कुझु ॻाल्हियूं आहियूं आहिनि जेके अव्हां असांखे न ॿुधायूं आहिनि। महिरबानी फरमायो मेराज जे वाक्यनि मां को वाक़ियो ॿुधायो, का अहिड़ी नसीहत ॿुधायो जेका रब अव्हां खे ॿुधाई हुजे, जंहिंजो फ़ाइदो अव्हां जी पूरी उम्मत खे मिले, सिर्फ़ सिद्दीक़ जे ख़ानदान खे न मिले। अबू बकर सिद्दीक़ जी सोच ॾिसो केॾी, त नबी साईं खां अहिड़ो मुतालबो कजे जंहिंजो फ़ाइदो पूरी उम्मत खे मिले। अम्मा आशा आई, साईं जन खे अर्ज़ु कईं, मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे, अल्लाह सां अव्हां जी मुलाक़ात थी, मेराज तो जॾहिं तव्हां वापसि आयो त कुझु ॻाल्हियूं तव्हां ॿुधायूं, पर कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके अव्हां असांखे न ॿुधायूं आहिनि। महिरबानी फरमायो मेराज जे वाक्यनि मां, मेराज जे नसीहतुनि मां जेके तव्हां जूं अल्लाह सां ॻाल्हियूं थियूं, उन्हनि ॻाल्हियुनि मां का हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो जंहिंजो फ़ाइदो अव्हां जी पूरी उम्मत खे मिले। नबी साईं फरमायो, आशा मेराज वारी राति मुंहिंजी अल्लाह सां मुलाक़ात थी। अल्लाह साईं फरमायो, सोना तूं एॾो प्यारो ही जो मां ख़ुदा क़ुरान मजीद में तुंहिंजे चेहरे जो कसम खयो, वज़ुहा वल्लैल इज़ा सजा। तूं एॾो प्यारो ही जो मां ख़ुदा क़ुरान में उन्हनि लफ़्ज़नि जूं कसम खयमि जेके लफ़्ज़ तुंहिंजी ज़ुबान मुबारक मां निकिता।
वकील ही या रब तू एडो प्यारो ही जो मां खुदा कुरान मजीद में तुझी उम्र जो कसम खयम वला अमरुक इन्नहुम लफी सकरतिहिम यामहून। सोना तू एडो प्यारो ही जो मां खुदा कुरान मजीद में उन शहर जे घिटन जो भी कसम खयम जंहिं शहर जे घिटन में तुंहिंजा कदम पिया। पर मुंहिंजा महबूब ये जेका तुंहिंजे चेहरे ते ॾाढ़ी आहे या तुआरी सुन्नत मां रब खे एॾी प्यारी आहे जो जेकर का मुसलमान जे ॾाढ़ी में का मुसलमान कखु ॾिठो तुंहिंजे उम्मतीअ तुंहिंजी सुन्नत जो अदब ऐं एहतराम कंदे उन जे ॾाढ़ी मूं कखु कढई मां अल्लाह उनखे बि जन्नत ॾेई छॾे। हाणे नज़र कयो अल्लाह वटि नबी साईं जी सुन्नत जो क़दुरु ऐं असां नबी साईं जी सुन्नत सां कबो अशर कयो। हज़रत साईं अब्दुल समद हाले जी अल्लाह साईं जी ज़िंदगी में सेहत में उम्र में बरकत करे। घोटकी में वाइज़ कयूं वाइज़ कंदे कंदे रोई ॾिनऊं। फरमाया है फुजे मुसलमानों जो नबी साईं जी सुन्नत खे सुबुह ऐं शाम कूड़े करे नाले में था उछलायो जिथे कुता ऐं बिला मुटनि था पिया। नबी जी सुन्नत जी असां इज़त इहा अॼु वाइदो कयो त नबी जी सुन्नत खे ज़िंदा ॿियो अमल कोन्हे माना हिन जे सदके माफ़ी तव्हांखे ख़बर आहे। मां वाक़ियो ॿुधायां हिकिड़ी माई हुनजे पुटु मरी वियो नौजवान पोइ वीचारी पुट जे जुदाई ऐं सदमे में राति ॾींहं रोए पई। हिकिड़ो नौजवान हुनजे घर जे दरवाज़े खां गुज़रियो कुरारी डोरी वञी करे हुनजे पेशानीअ ते बोसो ॾिनो। घर वई लटा भी खणी आई हदिया भी खणी आई सुखड़ियूं भी खणी आई। नौजवान हैरान थियो ही अजीब औरत आहे न मां हिनखे सुञाणा न हीअ मूंखे सुञाणे हीअ हेॾी महिरबानी छो थी आहे। कुरारी माई रोई करे चएसि पुट वाकई न तूं मूंखे सुञाणी न मां तोखे सुञाणा पर तुआरी सूरत मुंहिंजे हुन नौजवान पुट जे सूरत सां मिले थी। तुंहिंजी सूरत ॾिठमि पुट जी सिकल ई वई इन जे करे बोसो बि ॾिनो मां हथिया ऐं सुखड़ियूं बि खणी आई क़बूल कर। लाड़काणे जा मुसलमानों असां गुनाहगार असां ॾोहारी असांजो वार वार गुनाह में असांजी विख विख गुनाह में असां मथे खां वठी पेरनि ताईं गुनाहनि सां भरियल आहियूं। असां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे आॾो मोह खणण जहिड़ा कोन आहियूं पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे जेकर अक़ीदो ईमान सही हूंदो 5 वक़्त निमाज़ जी पाबंदी हूंदी नबी साईं जी सुन्नत चेहरे ते हूंदी क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे आॾो पेशी थींदी। अल्लाह सां फरमाईंदो तव्हां ॾोहारी था आहियो मुजरिम था आहियो पर तव्हांजी सूरत मुंहिंजे महबूब जे सूरत सां मिले थी बसि इन सूरत जे सदके माफ़ी इन नबी साईं जे सुन्नत जे सदके माफ़ी मिली वञे त बाक़ी छा। अॼु वाइदो कयो मूंखे रब में उमेद आहे बल्कि रब में यकीन आहे त जेके बि तव्हां वाइज़ ॿुधण आया हो सभु नबी साईं जी सुन्नत खे ज़िंदा कंदा। ज़िंदगी रही मुलाक़ात बाक़ी वमा तौफ़ीक़।